ॻाल्हि त सूबाई सदर डॉक्टर हबीबुल्ला साहब खे जॾहिं असां रखियो उन टाइम ते असां अलीगढ़ काउंसिल जे मां डॉक्टर साहब उन टाइम में लाइ ज़िम्मेदारी वठो त अलीगढ़ मां मुक्ति जो बि ज़ाती तरह इख़्तिलाफ़ जो न अॼु ताईं आहे न वरी हुन को अहिड़ो शो कयो त मूंखे बाक़ी इख़्तिलाफ़ आहे जेका मां दोस्तनि खे ॻाल्हि ॿुधायां अलीगढ़ साहब जो मूंखे फ़ोन ईंदियूं रहियूं त साईं आऊं जेको आहे फ़िलहाल बिज़ी आहियां इलेक्शन में उते हेॾा आऊं वञणु थो चाहियां पोइ मां राति जो 11 बजे मां हुनखे कॉल कई हुन जो मूंखे सभु दोस्त घुमो डाकनि ऐं तव्हां जेको आहे ॿियो दुबई सदर आऊं बिज़ी आहियां ऐं फ़िलहाल आऊं कंहिं तंज़ीम नथा मूंखे सम्झां तव्हां रुॻो स्टेटस पियो लॻाए छॾियो बसि उतां मजबूती मूं डाकार स्टेटस लॻाए थो हाणे कीअं न आहे त तॾहिं ईंदो ॿियो त पोइ कोन ईंदो रूल्स रेगुलेशन्स आहिनि रखा पाण ज़िम्मेदारियूं तूं पोइ वधीक मूं कॾहिं बि छे न सां तंज़ीम सां छेड़छाड़ न कई पर तंज़ीम हमेशह तंज़ीम जो कुझु फ़र्दनि छेड़छाड़ी हेड ऑफिस आहे कई आहे अवल त तव्हांखे ॿुधायां त हेड ऑफिस में चीफ एग्ज़ीक्यूटिव अचे थो या प्रेसिडेंट वेहे थो या जनरल सेक्रेटरी जा रिलेशन्स आहिनि वॾनि जा सिधा रिलेशन्स आहिनि कंप्लेन रिलेशन आहिनि हेड ऑफिस में हिकु या ॿ फ़र्द आहिनि जेके वॉलंटियरली वर्क था कनि बाक़ी एम्प्लॉइज़ आहिनि जेके तव्हां वॉलंटियरली वर्क कयो था तव्हां मूंखे हुन एम्प्लॉइज़ खां वधीक कयो छाकाणि त जेके फी सबिलिल्लाह कमु कनि था उहे घुमनि था ॾिसनि था मसाइल खे फेस कनि था माण्हुनि खे फेस कनि था हीअ जेकॾहिं असां हिते हेड ऑफिस खोली आहे या हेतिरो कुझु कयूं था त इहे तव्हां लाइ वेठल आहिनि काफ़ी दोस्तनि खे इहा शिकायत आहे त तव्हां भाई साहिबु फ़ोन घटि थो खणे त हीअं एडवोकेट साहिबु आहे मां हिनखां पुछां थो ऐं वेठो आहे त जेॾी महिल असां हाई कोर्ट वेंदा आहियूं त कुदरती जहमत लॻल आहिनि असांजी मोबाइल ऑफ थियो थी वञे पोइ इन हिसाब सां उहे कुझु क्रेशन उन लाइ भईजान असांजा PTCL नंबर आहिनि इहा कोशिशि कई आहे हा तव्हां मूंखे कंप्लेन इहा करे सघो था त तव्हां डायरेक्टर खे फ़ोन कई तव्हां कंप्लेन रिकॉर्ड कराई हुन इम्प्लीमेंट न अदा इम्प्लीमेंट डायरेक्टर कीअं न कंदो जॾहिं असां इदारे जा एक्सपेंसिस पंहिंजे खीसनि मां भरियूं था असां इदारे खे ॾियूं था त इदारे जी डायरेक्टर जी कंप्लेन अचे त आऊं चवां न त डायरेक्टर को कमु न कयो रही ॻाल्हि आहे त इहे शयूं त असां प्रोवाइड कयूं हुन रिकॉर्ड बि दॿाए था सभु उन खां पोइ इहो त अदा प्रोफेशनल पार्टी जे हिसाब सां आऊं थोरो डिस्टर्ब होसि जनरल सेक्रेटरी असां वटि हुयो गीता बलोच साहब उनजा कुझु ज़ाती मसाइल आहिनि पोइ उनखे मां कल्ह कॉल कई पोइ कराची वियल हुयो मां तंहिंजे करे जनरल सेक्रेटरी जी जेका डेजिग्नेशन आहे उनते मां उनखे असां वटि मॉनिटरिंग सेल ख़ाली पई आहे छाकाणि त असां वटि तव्हांखे ख़बर आहे त ऑर्गनाइज़ेशन जे तव्हां वटि सभिनी खे कापियूं मिलियूं आहिनि मुंडका तव्हां कंप्लेन सेल सिस्टम अलॻि आहे मॉनिटरिंग जो सिस्टम अलॻि आहे ऐं मदर विंग त ज़ाहिरी आहे पंहिंजी जॻह ते ताक़त रखे थी सभु उन अंदरि मदर विंग असांजी कमज़ोर हूंदी त असांजो विंग छा करे मुंहिंजी काफ़ी डिस्कस खां पोइ ॾिसो उहो चवंदा आहिनि पुलिस वारा चवंदा आहिनि यार पटे जो ख़्यालु कर पोइ असांजी मुंहिंजी चंडियो साहिब जी डिस्कस पई हली त साईं फलाणा हेॾा वॾा मूं हुनखे चङा सां तव्हां ख़ामोश थी वियो उन साईं जिते फर्म रजिस्ट्रेशन हूंदी आहे उते एग्ज़ेक्टिव पावर हलंदा आहिनि कमेटी में ऐं एग्ज़ेक्टिव कमेटी में असां 7 मेंबर आहियूं जेका असांजी एग्ज़ेक्टिव कमेटी आहे 7 मेंबर आहियूं 7 मां असां 4 मौजूदु आहियूं जंहिंमें मुंहिंजी मिसिस बि आहे जेका आयल आहे इमदाद बि आहे मां बि आहियां ॿियो दोस्त आहे उहो बचे वियो 4 मौजूदु मां हुन सभिनी सां मशावरत कई आहे तंहिंजे करे मां जनरल सेक्रेटरी जे जेको आहे ऐं चांडिया साहिब खे आणियां थो त जेको आहे पंहिंजी ज़िम्मेदारी संभाले हाणे मां मिसाल जेको ॾिनो इन जे करे ॾिनो त असां एडवोकेट आहियां ॿियो हिकिड़ो एलिगेशन लॻो हुयो त माशाल्लाह साईं बि एडवोकेट वेठो आहे जेको सिंपली शइ हूंदी आहे त जेका ॾिठो मूंखे हिकिड़े दोस्त जी ॿुधायो माजिस्ट्रेट जी ज्यूरिडिक्शन तालको आहे चीफ जज जी ज्यूरिडिक्शन जेको आहे डिस्ट्रिक्ट आहे पर हाईकोर्ट जो एडवोकेट जी ज्यूरिडिक्शन पूरो मुल्क आहे वो लगाइना त जस्टिस जो एलिगेशन लगाइना नंढो न लगाइना पर अलाह केरु कंदो इन शइ खे अॻे बि फेस कयो हाणे फेस कंदासीं पर फेसबुक ते जिन दोस्तनि छॾियूं आहिनि इहे शयूं ऐं मां तक़रीबन वेही ॾिठो आहे मां इहो कोन चवंदुसि त को आऊं दानिश्वर आहियां अदीब आहियां या मूं असल इंसान जा थंभा फोड़े छॾिया आहिनि पर अल्हम्दुलिल्लाह मां काफ़िनि खां खड़ो कमु कयो
अल्हम्दुलिल्लाह मूं काफ़िन खां भलो कमु कयो आहे। अॼु बि हीअ हाफ़िज़ इन शइ जी गवाह आहे, अॼु बि हीअ डायरेक्टर सम्रेट मिर्ज़ा वेठी इन शइ जी गवाह आहे त असां वटि 13 साल में जेको आहे 1100 कंप्लेंट्स आयूं, 400 तलाक जूं हुयूं, यानी डिवोर्स जा लाइ आयूं, जंहिंमां हिकु तलाक थियण हिकिड़ी थी हुई, बाक़ी जेके आहिनि असां तलाक थियण कान ॾिनी, असां घर ठाहे। भई जन तकलीफ़ छा आहे? ॾिसो साईं बि ऑर्गनाइज़ेशन में रहियो आहे, तव्हां बि रहिया आहियो, त असीं बि रहिया आहियूं मुख़्तलिफ़ ऑर्गनाइज़ेशन में। जहिड़ो जेको थींदो आहे न असूलनि ते थींदो आहे, मुंहिंजो हिकिड़ी तंज़ीम सां असूलनि ते जहिड़ो हलियो। जीअं उन्हनि ॻाल्हि ॿुधी हुई, दोस्त खे लाहौर वियल आहे, सिधा मूं वटि हिते आया। हिते जो आया 2 मिंट कचहरी थी त इमदाद खां पुछो, बटन पुछो थी, हिन दादा पंहिंजो जहिड़ो आहे हीअ शइ, उन्हनि ॻाल्हि कई त जहिड़ो असांजे असूलनि ते आहे इन शइ ते न आहे जंहिं ते तव्हां सां थियो आहे, इन मामले में असां था करियो। ग़लति शइ खे ग़लति चवंदासीं, बाक़ी जिथे असांजा टकरा थियनि था तंज़ीमुनि जा, तो टकरा वठे त का इंटरनेशनल ऑर्गनाइज़ेशन वठे न। भाईजान तव्हां मां या असां मां को उथी ऑर्गनाइज़ेशन खोले थो न, त जेॾीमहिल असांजे दोस्तनि ऑर्गनाइज़ेशन खोली त मां हिकिड़ो दुआ घुराई त अलाह पाक हिननि खे कामयाबु करे, पंहिंजी प्लेटफॉर्म ते हुजनि, कामयाबु थियनि। जिनी शइ थी सुबुह मूंखे हमरा वेही ॿुधायो, जीअं प्लान थियो, मां पियो सोचां मुंहिंजी यार ॻाल्हि त सही थो करे, जीअं मां निकितो आहियां जीअं शइ थिए थी, मूंखे पूरो बायोग्राफी ठाहे ॾिनी, हीअं गाॾी महिल करे थो वेठो सुम्हण खां जेको आयो सॼी शइ ॿुधाई, मुंहिंजो यादि ॾिसी ॻाल्हि ॿुधो, मूंखे त ज़हन में हुयो जेके गॾु यादि मुंहिंजी हीअ शइ हीअं थिए थी। भाईजान इन जे लाइ आउं तव्हांखे इहो चवंदुसि, सम्रीन मिर्ज़ा वेठी आहे, पुछो छा चवंदा आहिनि, मां चवंदा त तंज़ीम जो माण्हू भलो त भलो, जॾहिं ख़तरनाक थिए अहिड़ो को आहे, भलो त भलो आहे, ख़तरनाक यकीन न जॾहिं ॿी तंज़ीम में वियुसि, मां सम्झंदो इहो बादशाह आहे। जॾहिं खां पंहिंजे तंज़ीम में आहियां न वाक़ई यकीन कयो त हथ करे लॻी वई, हिते सुख थी वेही रहियो आहियां, जेको थो अचे ताबो ॾियो थो वञे, जेको थो अचे ताबो ॾियो थो वञे। हिन ताबे जो इहो मक़सदु हाणे चुप करे वेहणो, हाणे घर जो वॾो जेको त बर्दाश्त करिणो, पोइ तंहिंजे लाइ तव्हांजे साहिबु घटि पियो वधा ॿुधा वधा, हू त मेमण साहिबु आहे, हू त कतई 12 ई महीना जेको आहे सूरनि में हिकिड़े बिस्किट ते हितां खां पैक न ठहियल। पर रही ॻाल्हि इहा आहे त इन्हनि ते बि मूंखे इहो फ़ख़ुरु आहे जो दुख सुख में असां गॾु बीठा आहियूं न। अदा ही थोरो पंहिंजी जॻह ते नथा। हाणे असां प्रोफेशनल बॉडी जी ॻाल्हि पई कई, तंहिंमें चांडीअ साहिब खे त इख़्तियार ॾियूं था त हाणे इन में सीनियर नायब सदर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी, डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी जेके बि आहिनि उन्हनि खे मॉनिटरिंग सेल में मोकिलियो, ठीकु आहे, उन्हनि घर वेहण जो शौक़ु आहे, बाक़ी इहे चांडीअ साहिब सां मशावरत करे खाधो तव्हां, छाकाणि इंफॉर्मेशन सेक्रेटरी रीढ़ जी हॾी आहे, उहो असां वटि अचे कोन थो, हुनखे टाइम कोन थो मिले। डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे एसा, हुनखे रहणु छॾियो पंहिंजी जॻह ते। तर हाणे तव्हांजी सूबाई जेको आहे हिन में तव्हां साईं सां मशावरत कंदव, सूबाई जेका काबीना आहे हिनखे कंप्लीट कंदव, पोइ इहो ठाहियो ज़रूरत ठाहियो, पोइ वरी पास करे सही सिग्नेचर कराए पोइ इहो नोटिफिकेशन करे, ठीकु आहे, पोइ वरी सोसाइटी मोकिले हिन जा कार्ड ठाराए, बुनियादी मेंबरशिप जा बि कार्ड ठाराए, त बुनियादी मेंबरशिप कंपलसरी आहे। हिन जेके इशूज़ आहिनि उन हिसाब सां तव्हांखे ॿुधायूं त मेंबर सां कंपलसरी आहे, उहे तव्हांजा हथ आहे, मेंबर सां कंपलसरी। ॾिसो तव्हांखे ॿ कार्ड मिलिया आहिनि, ठीकु आहे, हाणे तव्हां पाण में सोचियो वेही त हिन कार्डनि जे करे केतिरो जेको आहे असांखे सिर्फ़ु छाजे करे कार्डनि जे करे एतिरो असांखे लेट थी। जे 1500 कार्ड असांजा ठहियल आहे त 1500 जाली कार्ड ठहिया। सूबाई सदर साहिबु चए थो त आबादी जेको साबिक़ा सूबाई सदर साहिबु उहो चए थो आबादी साहिबु जेको आहे सो कार्ड नथो ठाहे, अदा मूं वटि इख़्तियार ई कोन हुयो, कार्ड तव्हां बि ठारायो, मूंखां सिग्नेचर वठी वियो, मूं त कोन चयो त हिकु हिकु कार्ड तव्हां 5-5 हज़ार में खपाए। हिन तंज़ीम जो अलाह जी महिरबानी सां उहो नालो हुयो जेको माण्हू कार्ड वठंदा हुआ, यानी इन सूबाई सदर खां मूं वटि 7 माण्हू 8 माण्हू हली आया त 5-5 हज़ार रुपया ॾिना आहिनि। भाईजान उन्हनि खे मां इहो चवंदुसि त भाईजान अॼु ताईं डॉक्टर वेठो आहे, सूबाई सदर रहियो आहे, साल 1.5 साल खनि थी वियो अथसि, चवे त आबादी हिन तव्हांजे कार्ड मां छा कमायो आहे, छा वरितो आहे। हींअर बि पोइ थियो मां चयोमांसि, मुंहिंजो ठीकु आहे, महिरबानी करे PVC मां पंहिंजे खाते थो ठारायां, मां पंहिंजा घणो महिरबानी करे मेंबर खे कार्ड थो ठारायां। अदा मां तव्हांजे कार्डनि मां हलो तव्हां 50 माण्हू हुजो, 100 हुजो, 200 हुजो, पर जॾहिं 1500 हुया त हीअ वेठा आहिनि साम्हूं वेठा, मूंखे छा मिलियो? जेकॾहिं आउं सूबाई सदर छाजे करे कोन वठंदो, सूबाई सदर खां, जनरल सेक्रेटरी खां, मां पंहिंजे खीसे मां न ॾींदुसि, मां चवंदुसि पहिरीं पंहिंजूं जड़ूं मज़बूत कयो, पंहिंजी जड़ुनि खे वठंदुमि, पोइ तव्हां में बचो छा।
ये खीसे मां ठाहियो पर हाणे ठाहे केतिरा मुंहुं ॾींदो माण्हू पाण खे पर आॾो खपाईंदा हुन तव्हां छा कंदा इन जे करे तव्हांखे जेका हींअर खां तकलीफ़ ॾिनी वञे बहितर तरीक़ेकारी आहे त जेकॾहिं तव्हां वेझा तव्हां वटि एतिरो आहे अञा पंहिंजा ई लाइ पूरा कंप्लीट न कया आहिनि 2 माण्हू आहिनि त 3 फुटल आहिनि हींअर सांगड़ जी ॾिठी त मां 3 बाडीअ मां 1 2 फुटल आहे कंप्लेन जो फुटल आहे किथां न किथां मॉनिटरिंग थियल आहे ई कान हाणे पोयां माण्हू अचणु चाहिनि था हाणे ॻाल्हि ॿुधाए त पोइ माण्हू खां रखण मां पोइ माना ॻाल्हि त साॻी थी वई वरी फसाद खड़ो कयूं मां माना हिकिड़े खे कढां ॿिए खे आणे हिकिड़े खे कढां ॿिए खे आणे वरी जॾहिं अची था वञनि त हुनजूं यारियूं दोस्तियूं थियूं थी वञनि यारियूं दोस्तियूं थी वञनि त हुनजी दोस्त हुनजी गिला थो करे हुनजी गिला ते जेॾी महिल पाण में था विढ़नि त वरी मुंहुं जी टंगू था करनि जेॾी महिल पाण में था विढ़नि न त वरी मुंहुं जी टंगू था करनि बाबा रही ॻाल्हि इहा त तव्हां जेकॾहिं आदमी पहुता तव्हांजा मैटर अथनि पंहिंजा ज़ाती मसइला वरी ॿाहिरि हल कयो मुंहिंजे वीची में त न पोइ मां हुननि खे अहिड़ो सवलो हथ अची वियो आहे ॿियो देरी कान्हे का केॾी महिल हाई कोर्ट आहे त केॾी महिल एप्लीकेशन आहे केॾी महिल कंहिं मैटर जी पहुती थिए असां एतिरो बिल्कुलु आहियूं पर रही ॻाल्हि एतिरा बि कोन आहियूं हेठि माण्हुनि तजुर्बा खोड़ कया आहिनि कुझु कोन मिलंदो इन शइ में तजुर्बो रहिजी वेंदो ठीकु आहे इन लाइ तव्हांखे त ज़ाती तौर ते ख़बर आहे त पाण कंहिंजो सोशल एक्टिविटी में साथ कोन्हे छॾियो हींअर इहे तव्हां महसूसु कयो हालांकि कश्मीर जा बि दोस्त वेठा आहिनि ऐं कश्मीर जा ज़िम्मेदार आहिनि उहे डिवीज़न जा आया ई कोन हाणे तव्हांखे ख़बर आहे वेठो आहे साईं वेठा खां पुछी ॾिसो त कश्मीर में मां छा कुझु खोड़ तंदीमूं तव्हां वटि 50 तंदीमूं न तलियूं कश्मीर जे लाइ मां छा कुझु न आहे कयो पंहिंजे वसात कोन घटायो आहे तव्हां मां DC खे ट्रांसफर करायो DC खे इंक्वायरी विहारे छॾी त DC हिननि खे एतिरो जो तव्हांजी तंदीमूं रजिस्टर आहे ऐं जवाबु ॾिनई मां हुन DC खे इंक्वायरी विहारे कापी मोकिले मां DC खे ट्रांसफर करायो इन खां पोइ साहिबु हुयो तव्हां वटि SP साहिबु हुयो ऐं तव्हां ॿई सभिनी जे थ्रू मां हुतां FIR वग़ैरह करायूं ॾिसो जेके असांजा जाइज़ मैटर आहिनि कारोबारी जा मैटर आहिनि कश्मीर हींअर असांजी जड़ थियल आहे हाणे कल्ह भोटकी जी असां ॾिठो आहे त मुड़ुस ज़ाल खे वञी बग़ैर ख़बर जे दफ़न कयो आहे हाणे ॻाल्हि ॿुधाए पाण पोस्ट कोन रखंदा आहियूं पाण त SP का रिपोर्ट तलब कंदा आहियूं हाणे माण्हू तान्या ख़ासि करे केतिरे खे वेठा पुछी ॾिसो पहिरें ॾींहं खां वठी मुंहिंजी थाणे ते स्टेटमेंट काढी टोटल FIR खां वठी काफ़ी टोटल मोड पयूं आहिनि पहिरें ॾींहं ते पहुता आहियूं पर रही ॻाल्हि इहा त पोइ ऑफिशियली कमु कयोसीं न कयूं था हाणे जेकर मूंखे तव्हां खां एडवाइस ॾियां पई खपे भाई जान हेड ऑफिस में कहिड़ी तव्हांखे तकलीफ़ आहे या मुंहिंजे ज़ात मां तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे जो आख़िर तंदीमूं त मां कयो असांजा दोस्त हुया बिलाल वारा NPCH हुन में कंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजी पर का त आहिनि सुठी ॻाल्हि आहे बाबा थी सघे तूं बेनिफिट वधीक जिते तव्हांखे फ़ाइदो मिले पोइ मसइलो कोन्हे तव्हां पर रही ॻाल्हि इहा त तव्हांखे घुराइण मुंहिंजो मक़सदु इहो त डॉक्टर साहिब जो मूंखे लफ़्ज़ हिकिड़ो चयो जॾहिं माण्हू था चवनि बाबा साहिबु जेको आहे हीअ करे थो वञे या ॿाहिरां मतिलबु खून पीऊं था मां पंहिंजा ज़रिया इस्तेमालु करे तंदीम खे हलायां वरितो त मूं कोन्हे रही ॻाल्हि सभिनी वेठी आहे मुंहिंजे मथां हिकिड़ो एलिगेशन बाक़ी लॻाए छॾियो त बाबा जंहिं टाइम ते थियो तंहिं टाइम ते मां 30 केस में अरेस्ट थी वियुसि जेल कस्टडी वियुसि रिपोर्टूं तव्हां कढियूं आहिनि आख़िर में छा कनि मुंहिंजी खणी पियो शर्मिदा थिया बेइज़्ज़त थिया मूंखे छा कयनि ॻाल्हि इहा आहे त हाणे जेको तव्हांखे पुछिणो आहे भली पुछी सघो था को मसइलो कोन्हे जी तो मुझे नालो निसार चलियो मां एडवोकेट हाई कोर्ट जो है प्रोफेशनल वकील है रिहाइश मुझी कोटली में है असुल मुझो ॻोठ रैबी देरो है सियासी समाजी एक्टिविटीज़ जेका है मां 86 खां वठी कंदो पियो अचां तइलीम मुंहिंजी ख़ैरपुर नाथन शाह मां BA ग्रेजुएशन लॉ जी मुता कई है मुझी सियासी वाबस्तगी शुरुआती GA सिंध तहरीक में हुई उन मां नवाज़ लीग में 2000 में आयो आहियां हींअर बि डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट है नवाज़ लीग जो जॾहिं नालो मुझो सिलेक्ट थी वियो मां पहिरीं बि रहियो आहियां नोटिफिकेशन हाणे जारी थी ये थी सियासी शयूं हाणे असां ईंदासीं NGO ॾांहुं मुंहिंजी पंहिंजी हिकिड़ी NGO आहे सबको जे नाले सां जेका मुंहिंजी घरवारी शहीद थी वई उन जे नाले सां NGO चाहे उन जो कमु चाहे उन जो किरदारु चाहे उन जी इन्वेस्टमेंट चाहे उहो आहे कहिड़ी शइ पाण सभु अॼु NGO जे प्लेटफॉर्म ते ॻाल्हायूं ह्यूमन राइट्स जे प्लेटफॉर्म ते ॻाल्हायूं
नॉन गवर्नमेंटल ऑर्गेनाइजेशन उहा तंज़ीम जेका नॉन प्रॉफिट हूंदी, जंहिंमें पैसो गवर्नमेंट न ॾिए, जंहिंमें इलेक्शन थी MP MNA न थियूं, जंहिंमें असीं मिनिस्टर न थियूं, जंहिंमें असीं चीफ एग्जीक्यूटिव न थियूं, जंहिंमें असीं सेनेटर न थियूं, उन खे चइबो आहे NGO ह्यूमन राइट्स। ह्यूमन राइट्स जो मतिलबु कंडनि जी सेज ते सुम्हणु। ह्यूमन राइट्स जो मतिलबु इंसानी हक़नि जे लाइ जाखोड़ींदे तव्हां शहीद बि थी वेंदो, तव्हांजे मथां इल्ज़ाम तराशी बि ईंदी, तव्हांजे मथां बमबारी बि थींदी, तव्हांजे मथां गोलियूं बि हलंदियूं, पर तव्हांजो ईमान पुख़्तो हूंदो, तव्हांजो टारगेट अॻियां हूंदो, जिते तव्हां टारगेट खे तव्हांखे पहुचणो आहे, कुझु कोन थींदो। नंढड़ो हिकिड़ो मिसाल आहे, फ़क़ीर जॾहिं पिनणु शुरू कंदो आहे त ओड़े पाड़े जा जानवर जे पोयां रड़ियूं करणु शुरू कंदा आहिनि, फ़क़ीर पंहिंजो किरदारु कोन छॾींदो आहे। असां वटि बदकिस्मती हिकिड़ी इहा आहे NGO सेक्टर में त जन बि NGO हलाई आहे उहो मोमिन आहिनि, जन बि NGO हलाई आहे उहे नियत या साफ़ आहिनि, जन बि NGO हलाई आहे उन्हनि पंहिंजे दोस्तनि खे जो नी त अॻियां अचो असीं तव्हां सां गॾु। डिक्टेटरशिप सियासत में हूंदी आहे, NGO में डिक्टेटरशिप कान्हे का। कब्ज़ा खोरी ब्लैकमेलिंग उहा सियासत में हूंदी आहे। हींअर तव्हां जेको सूरत हाल मौजूदा हुक्मरान जी आहे, हिकिड़ा निकिरनि पिया ॿिया अचनि पिया, हिकिड़ा निकिरनि पिया ॿिया अचनि था, छो जो त मुफ़ाद परस्ती आहे। जिते हींअर बि चाहियूं असीं इहो खीसे मां ख़र्च करिणो आहे, हिते उहे माण्हू गॾु असां सां कमु कंदा ॿिनि क़िस्मनि जा। हिकिड़ा उहे मौक़ा परस्ती यार, हीअ तंज़ीम खुली आहे, वारो अथसि 50-100 मेंबर कराए, हाणे कुझु कमायो था, वरी सिर्फ़ु थियो वरी ॿिए हंधि हिकिड़ो ॿी क़िस्म जा माण्हू। ॿिया उहे थींदा यार दोस्त आहिनि सुठो आहे ऐं उन खां पोइ इन सां गॾु कमु करणु खपे। टियां उहे हूंदा आहिनि बाबा प्लेटफॉर्म कहिड़ो हुजे, असीं इंसानियत लाइ कमु करणो आहे। असल जेका इबादत आहे, अलाह साईं वटि त फ़रिश्ता हुया आहिनि जेकी इबादतूं कंदा अचनि पिया, जॾहिं खां जहान ठहियो, जॾहिं खां आसमान ठहियो, जॾहिं खां रब फ़रिश्तनि जी जेको आहे तख़लीक़ कई। असांजी इबादत जी अलाह खे का परवाह ई कान्हे, का बेपरवाह बादशाह खे, पर जेको ख़लकियो वियो आहे त इंसानी ख़िदमत कयो, दैट्स इबादत ऑफ अल्लाह। इहा बि अलाह जी इबादत जे बराबरी आहे। इंसान खे कंहिं ख़लकियो? रब ख़लकियो, हर शइ रब ख़लकी आहे। दुनिया ते हावी रब आहे, दुनिया खे हलाइण वारो रब आहे। जॾहिं ख़ुदि ख़ुदा चए थो त तव्हां धरती वारनि ते अहसासु कयो, क़यास कयो त मां तव्हां ते कयां, पोइ इन पॉइंट ऑफ व्यू ते टियों नंबर कैटेगरी जेका आहे उहा ईंदी आहे त वरी मेमूर साहिबु हुजे, चांडियो हुजे, गबूर साहिबु हुजे, या कोसो साहिबु हुजे, बुरोई साहिबु हुजे, केरु बि हुजे, पर इन प्लेटफॉर्म ते रही करे असांखे ख़िदमत करणी। उहिदनि जी बुख कान्हे कंहिंखे, बुख तव्हां उहा रखो जेका तव्हां इंसानी ख़िदमत जी बुख रखो, तव्हां न ईदे कम मां खणंदुसि अलाह जी रज़ा लाइ, ॿिए लाइ न, इन लाइ बि न त मुंहिंजो नालो थिए। किथे आलिम तकरीर कंदे चयो त पहिरीं जहन्नम में आलिम वेंदा जेको ॿारण थींदा। मां परेशान त आलिम जहन्नम में कीअं थींदो, कोन तशरीह कई इन शइ जी। उहो आलिम जेको पाण खे पढ़ाईंदे तकरीर करे, पाण खे पढ़ाईंदे तबलीग करे ॿाहिरि निकिरे, चए मूं कीअं कई तकरीर, मूं कीअं कई तबलीग, इहो जहन्नम जो ईंधन थींदो, ॿारण थींदो। असां जेके पंहिंजो दीन जे हिसाब सां जाहिल आहियूं न, असांखां वधीक ॾाढा हू खाईंदा, पर इन शइ खे तव्हां ॼाणो था त ख़िदमत करण में केॾी बहितरी आहे, उहा न कंदो त अलाह साईं तव्हां खां हिसाब किताब वठंदो। मां नओं आहियां, हूअं त साईं मुंहिंजो मोहसिन आहे, साईं मुंहिंजो मोहसिन आहे, सॼी टीम मुंहिंजे लाइ क़ाबिल एतिराम आहे। ऐं मूंखे इहा ख़बर कोन ई ज़हनी त साईं एॾो वज़न मूं ते रखे छॾींदो। तव्हां सॼी सिंध मां कही आया आहियो, को किथां को किथां। असूल हूंदा आहिनि कुझु। असूल नंबर 1, तव्हांजो को बि सीनियर, तव्हांजो बाला उहिदेदार अचे थो, उनजी ड्यू रेस्पेक्ट करणी आहे। अगरि उन सां तव्हांखे को
इत्फाक़ आहे, का नफ़रत आहे, का दिलि में कीअं खणी चइजे त का ॻाल्हि तव्हांजे ज़हन ते कट विहारे छॾियो आहे, तव्हांखे ॾाढी कावड़ आहे, उनखे रिक्वेस्ट कयोसीं मूंखे 2 मिंट खपे, उहा ॻाल्हि वञी पंहिंजे सेपरेटली उहा डिस्कस कयो, पब्लिक जे विच में न कयो, वर्करनि जे विच में न कयो, उहिदेदारनि जे विच में न कयो, सहाफ़ियुनि जे विच में न कयो। इन मां पोइ ख़बर छा इत्फाक़ नफ़रतूं जनम थियूं वठनि। हिकिड़ो प्रेसिडेंट वेठो आहे, मां हिकिड़ो सपोज़ कयो ज़िले जो सदर आऊं, थी प्रेसिडेंट ते आङुर खणा त पोइ तूं बि ज़िले जो प्रेसिडेंट आहे, तुंहिंजो यूसी प्रेसिडेंट इज़त करे कोन करे। गौसली शाह साहब जा लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि, इजलास असांजो हले पियो, मुंहिंजो सीनियर नायब सदर ज़िले जो हुजे, उहो उथी बीठो, उहो केरु हो, उहो मुंहिंजो पंहिंजो सोट मारो कुफाट मारो चई साईं हीअ त DIG लॻो पियो आहे, त साईं गौसली शाह चयो त शट हू आहियो, तूं केरु आहीं जो तूं प्रेसिडेंट खे थो ॻाल्हाई, गेट आउट। ओॾी महिल कढी छॾी, दर बंदि कराई, लेक्चर ॾिनई त अगरि मां तव्हांजी इज़त न कयांसि मां मुंहिंजी इज़त कोन थी। तनज़ीम यानी ज़ंजीर जूं कड़ियूं, अगरि हिकिड़ी बि कड़ी का ढिली थी न त पाण कणा थी वेंदासीं। इहो ज़हन में न रखो त अॼु साईं ते 4 फायरियूं कटियूं आहिनि, चांडीअ ते 8 फायरियूं कटियूं आहिनि, मेमूण ते 20 फायरियूं कटियूं, नो प्रॉब्लम, इहे कटिबियूं। पाण हिकिड़े मांगर मछ खे वञी जेको आहे पथर था हणूं त मांगर मछ वात फाड़ींदो न, जन सॼी उमिरि करप्शन कई आहे, जन सॼी उमिरि लुटियो आहे, जन सॼी उमिरि खाधो आहे, उहो त रड़ियूं कंदो न, उहो पंहिंजा हर बार हलाईंदो, यार इन त वात बंदि करीसि, SHO खे 2 लख रुपया ॾेई छॾींदो, उतां गुज़र कई, FIR कटिजी वई, FIR बि अहिड़ी कटिजी, जो हाल फ़िलहाल वरी जेको आहे माण्हू परेशान आहे, यार हीअ त असांजो चङो मोटो चांडियो, हिन ते छा थियो। उन खां पोइ हिकिड़ो माण्हू ऑफिसर जेको आहे करप्ट ऑफिसर, उनजो पुटु पढ़े थो सुठे स्कूल में, तव्हांजो ॿारु पढ़े थो प्राइमरी स्कूल में, उनजो इलाजु हले पियो सुठी अस्पताल, प्राइवेट मां, अलाहाबाद मां, नेशनल मां, तव्हांजो हले पियो तारका मां, तव्हां उहो पिया जेको आहे उन इलाइक़े में जिते गटर जी सफ़ाई न आहे, हू हले पियो डिफेंस, इहो फ़र्क़ु छो? इन फ़र्क़ु असांखे ॿुधायो, इन फ़र्क़ खे ख़तमु करण लाइ इंसानियत जे ख़िदमत जो तव्हां जेको अलमबरदार थींदो, इहो मशल खणी निकिरंदो न, मां चवां थो सभु इहे रेज़ा थी वेंदा। इन लाइ फस्ट इहा आहे सीनियर ते एतमाद, सदर साहब ते एतमाद, ऐं मीटिंग जेका थिए थी 2 महीने 3 महीने थींदी आहे या महीने थींदी आहे, पर हिकिड़ो ॾींहुं कढी ईंदो न, अॻियों वेठल चेयरमैन साहब तव्हांजो जेको आहे ख़ुशि थींदो त न मुंहिंजा वर्कर पहुता आहिनि। हीअ तनज़ीम आहे, हीअ असांजी फैमिली मेंबर्स आहिनि, असीं हम ख़्याल आहियूं न, साईं सां तव्हांजो ख़्यालु मिले थो तॾहिं आया आहियो न, मुंहिंजो ख़्यालु मिले थो तॾहिं मां आयो आहे न। घर में बि पीउ पुटु धीउ माउ पोटो ॾोटो चाचो मामो भाणेजी, इहे फैमिली मेंबर्स आहिनि न, इतफ़ाक़ थींदा आहिनि। पोइ इहो त न आहे त अगरि को पोटो खे तकलीफ़ थी आहे त ॾाढे जो पटको लाहे, भाउ खे तकलीफ़ थी आहे त वॾे जेको आहे सो भाउ जो पटको लाहे, पुट खे तकलीफ़ थी आहे त पीउ जो पटको लाहे, इहो कॾहिं न थींदो आहे। इनखे सुलझायो, उलझायो न सुलझायो, सुलझाइण सां ई मसइला तव्हांजा हल थींदा। बाक़ी टाइम खे मद्देनज़र रखंदे बाक़ी मां कुझु लफ़्ज़ चवंदुसि, जेका साईं मूंखे ज़िमेवारी ॾिनी आहे, सॼी सिंध जो दौरो कंदासीं, कश्मीर हुजे, कंदकोट हुजे, मिठी हुजे, छाछरो हुजे, समुंड हुजे, पनो आकिल हुजे, असीं शेड्यूल ठाहींदासूं। जेके दोस्त खुटल आहिनि उन्हनि जी पंहिंजो बाडी में आणे उन्हनि जा बि नोटिफिकेशन जारी कराईंदासूं प्रेसिडेंट साहब मां, सूबाई मां। रमज़ान जे ईद गुज़रण खां पोइ इंशाअल्लाह असां शेड्यूल पहिरियों कंदासूं, कहिड़नि ज़िलनि में कॾहिं कॾहिं वञिणो आहे, उहा तव्हांखे इंशाअल्लाह 15-16 रमज़ान खां पोइ शेड्यूल हर साल थी वेंदा। बाक़ी अलाह बहितर कंदो, जेको मूं ॻाल्हायो उनखे सम्झण जी कोशिशि कयो। वॾी मसइलो बाक़ी आख़िरी इहो रहियो त असांजी तनज़ीम जा कंहिंखे का तकलीफ़ आहे या जंहिंजो को कमु न आहे त उहो हिकिड़ो हिकिड़ो थी असांखे ॿुधाए त असांखे ख़बर पए त असांजी कहिड़ी कोताही कंहिं डिस्ट्रिक्ट में रही आहे, उनजी बि असांखे ख़बर पए। अली अनवर मीराणी, ज़िलो कश्मीर जो सदर, ह्यूमन राइट्स। सभ खां पहिरीं त असांखे ख़ुशी आहे त असांजो ज़िलो वाहिद आहे कश्मीर जंहिंमें तक़रीबन घणा कम थिया, जो असां
अवल साहब के सलाम पेश कयूं था जो एतिरा असांजे ज़िले में कम थिया। हाणे कुझु ॾींहं थिया असां तक़रीबन 2 कम असांजा न थिया जंहिंजा असां लेटर मोकिलियासीं। मुंहिंजे लाइ बार बार इतला बि ॾिनोसीं पियो बाबा महिरबानी कयो हुजे। हुते डिग्री कॉलेज आहे, हिकिड़ो रोड आहे, उतां हाउस आहिनि, घर आहे, पाड़ो आहे, बाड़ो आहे। हुते इहे ॻुठानी ड्राइवर बदमाश आहिनि, शराबी आहिनि, नशाई आहिनि। उतां औरतुनि जो लंघ थींदो आहे। उते असांजा पंहिंजा बि घर आहिनि, उहो एतिरो त उन्हनि खे तंग कंदा आहिनि। वीचारो हुते स्कूल बि आहे, एॾी उहो बदनज़मी कई वेठा जो बिल्कुलु इंसानियत जी बताड़ कई वेठा। उनजे लाइ असां इहो अर्ज़ु कयोसीं, लिखत में बि ॾिनोसीं, उनजो बि अञा ताईं का तदारुक न थियो आहे। और उनखां अलावा असांजो इतालके जो सदर शहजान दश्ती, इनजो बि लेटर असां कयोसीं। मुंहिंजी पंहिंजी न्याणी आहे, मुंहिंजो ट्रेजरी में जेको पघार आहे भरियो हुई, उनजे लाइ बि असां जेको आहे लेटर मोकिलियोसीं। इहे असांजा सिर्फ़ु बात कम न थिया। इहो असां गुज़ारिश कंदासीं जो महिरबानी करे असांजो क़बूल कयो वञे। महिरबानी। इहो पहिरियों कमु थिए जेको डिग्री कॉलेज वारो आहे, अॾी वारो कमु थियो अथऊं। इहो हॾो डिग्री कॉलेज हॾो हा, आहे। इन जो असां लेटर कढियो, पर मां हिकिड़ी शइ तव्हां दोस्तनि खे पई चई त भाई जेका शइ तव्हां मूंखे मोकिलियो था न, ऐं रस्ते में आते हूंदे मूं लेटर कढायो आहे, इहो मां रिपीट ॾिसां थो। रिमाइंडर कढायो आहे, ठीकु आहे, ॾिसो मां इहो कढायो, कापी तव्हां खणी सघो था। ॿियो मां हींअर रुपये तव्हांखे आहे कि साईं वेठो आहे, अदो वेठो आहे। असां जॾहिं कमु न हूंदो आहे, असांजी आदत अहिड़ी आहे जेतिरी भाउ जी चाह हुनखे सुकून कोन ईंदो आहे, मुदसी असांखे हिकिड़ी बीमारी पियल आहे, ठीकु आहे। त जॾहिं कोर्ट में वञो तॾहिं चयो न भाई तव्हां नंबर लिखी छॾियो, डायरेक्टर कंप्लेन जो तव्हां नंबर लिखी छॾियो, ठीकु आहे, जो कंप्लेन जे तव्हां मॉनिटरिंग जो आहे तव्हां उहो नंबर लिखी छॾियो। तव्हां उन्हनि खे चयो फ़िलहाल वेठो आहे, तव्हां व्हाट्सअप उहा शइ कयो, उहा शइ उन ॾींहुं न थिए, तव्हांखे वापसि न पहुचे, पोइ तव्हां मूंखे तव्हां हिननि जी कंप्लेन कयो मूंखे त असां मोकिली, असांजो कमु न थियो, ठीकु आहे न। मां तव्हांखे तव्हां असां वॉलेंटियरली वर्क था कयो। हीउ जेको तूं कमु ॿुधाईंदो इहो फी सभिनी लाइ आहे, सभिनी लाइ, तुंहिंजी ज़ात जे लाइ न आहे, ठीकु आहे। हीअ जेके डायरेक्टर वेठा आहिनि, इहे तव्हांजे लाइ वेठा आहिनि। पोइ मुंहिंजो कोई त मैटर कोन्हे, को मुंहिंजी कंप्लेन कान थींदी। इहा ई शइ तव्हांखे सम्झायां थो, तव्हां नंबर लिखो, PDCL नंबर ते कॉल कयो। मां इतफ़ाक़ नथो कयां, ॾिसो मां तव्हांखे चयो न हिकिड़ी प्रोफेशनल ज़िंदगी आहे, शाम जो ॻाल्हायूं बि था, तक़रीबन केॾी महिल खणूं था, केॾी महिल नथा खणूं, ठीकु आहे। ऐं ॿियो इहो इन जे लाइ डिग्री कॉलेज वारा करे था। बाक़ी साईं जी शिकायत मूं वटि न पहुती आहे, जेका तव्हां चओ था, जेका साईं जी ॻाल्हि कयो था, इहा मूं वटि न पहुती आहे, न मुंहिंजे के डायरेक्टर वटि पहुती आहे। पोर्टल हुजे हा मूंखे ख़बर पए केरु तव्हांजी मैडम सां बि न्यूट्रिशन सपोर्ट प्रोग्राम जो लेटर निकितोसीं, उहो ग़लती सां निकितो जी, उनमें ग़लति हुई, एड्रेस वग़ैरह ग़लति हुई। एड्रेस ग़लति तो असांजे सां गुज़ारिश आहे बार बार सां उहो लेटर निकितो हुयो, पर उन में कहिड़े नाले सां कंप्लेन छा आहे? मां त इहा ट्रेजरी जो डिफेंस बिल आहे तक़रीबन 4 रुपए मुंहिंजी कंप्लेन आहे। हालांकि ट्रेजरी कश्मीर आहे न, फाथा पिया आहिनि असां वटि, हुई केस में फाथा पिया आहिनि, वेच करे पिया त मूंखे ॾियो आहे, तव्हां हुई तरह ॾियां, फोन ते करे ॻाल्हायां, पर तव्हां मूंखे ॾियो, हीअं ॾेई छॾियो। बाक़ी इहा शइ मूं वटि कान पहुती आहे। फ़िलहाल मुंहिंजा किन आपके सामने एक कंप्लेन करायो, वो सही को लेटर सर कढायोसीं, केॾा करायो तो इधर ही सही उन में को नालो भी ना, को नालो वगैरह न, ये सब ट्रेजरी करप्ट है वो बदी ईअं कोन हूंदो, वो हुयो सही असांजी नाले साम्हूं जी न हूंदी, प्राइवेट कंप्लेन हूंदी आहे, हुन में कंप्लेनर हूंदो आहे। बाक़ी असां हुई ठेकेदार मुंहिंजा लेटर पियो तव्हांजी प्राइवेट कंप्लेन जेका एप्लीकेशन आहे उहा तव्हां असांखे ॾियो, उहा ॾियो, नहीं ॾियो, जेका ॿुधाए न हुजे या निकितल हुजे हा त सम्झी जाॾो गुज़रिया की प्राइवेट कंप्लेन हुजे हा, मूंखे ई ख़बर पवे हा या बिलाल खे ख़बर पए हीअ शइ का गुज़री आहे, कई आहे, रिमाइंडर बि करियो आहे, ठीकु थींदो तव्हांजो। राइस मिल आहिनि असांजे विच शहर में, जी दादा, उन में ज़हरीलो पाणी अचे थो नालनि जे ज़रिए ॻोठनि में, उते तक़रीबन जेके तक़रीबन असीं माण्हू समूरे बीमार, कंहिंखे कामेड़ आहे, कंहिंखे कामेड़ थियो आहे, कंहिंखे दम जी बीमारी आहे, कंहिंखे TB आहे। काफ़ी दफ़ा असां उतो DC साहिबु जी सर हिनखे समूरे ख़बर राइस मिल विच शहर में
हिन जी डिटेल लिखायो असांखे डिटेल मॉनिटरिंग जी रिपोर्ट आहे कंप्लेन ना कंप्लेनर प्राइवेट ठीक है जी सर त इहा डिटेल लिखाए ॾियो बिल जाके इन वजह से तमामु इंडस्ट्रियल एरिया ईअं ठहियल सर नहीं है सर शहर माना ॿियूं मिलूं पर लोक है या हिकिड़ी मिल पंज मिलान सर पंजे मिलान के पंज मिलान काफ़ी पंज पंज मिलान सर एक तफ़सील लिखी ॾियो दादले हथ तफ़सील लिखी ॾियो पंज मिलान सर तफ़सील घुराए था ॿियो सर जो रिक्वेस्ट पहिरियों कई से घोटकी वारो मसइलो जो क्रेडिट इहो तूं ईअं आहे त इहो आर्मी स्कूल आहे न हा सर क्रेडिट कार्ड है ॾिसो कैडेट कॉलेज तव्हां ॻाल्हि कई विया था हुनजी हिकिड़ी पंहिंजी पॉलिसी आहे जी सर हुनजी कमेटी वेंदी आहे एग्जीक्यूटिव कमेटी वेंदी आहे तव्हां एप्लीकेशन ॾियो तव्हां हुनजी एग्जीक्यूटिव कमेटी खे लिखूं था हुन में छा था कनि सर फोन नंबर वगैरह मां वटि आहिनि मां त ॻाल्हि ॿुधायां त एप्लीकेट थींदे दरख़्वास्त ॾींदे असां कैडेट कॉलेज खे लिखंदासीं त हीउ पुअर आहे न त हीउ मसइला आहिनि हीउ फीस नथो ॾेई सघे न त हू हुनजी पॉलिसी कान्हे का अहिड़ो त बिला जवाब जेकर असां पे चवंदासीं त हू हुनखे ॿिए एंगल का खणी वेंदा त कंप्लेनर जेको एप्लीकेशन ॾे जी सर उन शइ खे असीं ॾिसूं था वीचारनि खे चवंदासीं कि ॾिसो भाईजान तव्हां पाण में ॿधी कयो पाण खे कमज़ोर न कयो तव्हां हिकु ज़िले जा आहियो पोइ तूं सोच वेही त पोइ मां कीअं गुज़रंदो हूंदो कटनि था त मां तव्हांखे ॿुधायां थो त इहे शयूं सही सही आहे साईं जी फेवर कयो असां रोज़ रोज़ जी मीटिंग न ईंदी रोज़ रोज़ असांखे मौक़ो न मिलंदो तुंहिंजी हिकु ॻाल्हि असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ आहे हुकुम कर अॻु चकर जेको तुंहिंजे मथां हाफ़िज़ जो मथां हमिलो थियो आला में ग्रुप में मां लॻियो त मां चऊं सॼो ॾींहुं पिक्चर खे कमेंट ॾींदो ॻाल्हाईंदो हाणे काॾे मरियो ऐं बि ख़तमु थो मां शायदि कंहिं दोस्त पढ़ियो हूंदो त मां हुते किथे वधि घटि ॻाल्हायो आवाज़ उथे साईं जी ख़िलाफ़ हाणे जेको वाक़ियो थियो इन जी असां लाइ लमूं असांखे ख़बर ई कोन्हे बि मां बाबू खां पुछां त मां बिलाल काल कई बिलाल ॾिसो मां थोरो सैंपल ॿुधायां ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां हेड ऑफिस ते हमिलो थियो न ॿार असांजो मौक़ो ॿुधाए त सभिनी दोस्तनि पोइ ठीकु आहे हाणे ॻाल्हि ॿुधी हिकिड़ी शइ सोच बि आहे साईं चयो न ॾिसो प्लान हूंदो आहे साईं हिकिड़ो तव्हांखे गाइडलाइन ॾिनी पॉलिटिकल हिसाब खां वठी हिते प्लान ए प्लान बी प्लान सी प्लान हूंदो आहे मक़सदु चवण जो इहो त वाह बाबा कस्टडी थी वियो त हाणे हिनखे तालो लॻी वियो न अदा ही ॿाहूं आहिनि तव्हां वेठा आहियो तव्हां में हुजे जेकॾहिं इहा ॻाल्हि थी त तव्हां ओॾी महिल हिकु स्मोर में पायो पूरी पार्टी खे घुरायो आहे तव्हां 500 करे हुनखे चयो भाई 10,000 वञी हेॾा बि वञी वेही हीअ बुनियादु आहे तव्हांजो मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी तव्हां वञो पर मूंखे इहो ॿुधायो मां तव्हां खां पुछां न हिन हिकिड़ी शइ अथव जेके बि मूं वटि आया आहिनि न पहिरीं ॾींहुं मूंखे आज़मायो अथनि इहो त ग़लति तो वञ थो ॿुधाए कंहिं न कंहिं चङे सां विढ़ायो अथनि इहा अॼु तो तोखे ॻाल्हि ॿुधाए दोस्त आहे हिकिड़ो नदीर आहे उहो हटाए छॾी हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हिकिड़ो वीचारो इंतकाल करियो उन उहो जीअं माना मूंखे त घणी तकलीफ़ ई कान्हे ठीकु आहे ख़ालिद भाई तक़रीबन यकीन कंदव तव्हां हीअ शइ जेके कयो था इहे ॿाराणियूं इन शइ खां निकिरो ॾिसो मां तव्हांखां पुछां मां तव्हांखे मिसाल ॾिनो हींअर जेको टाइम आयो न तव्हांखे माइंड लाइ पंहिंजी मिसाल ॾिनो तव्हां हिते दिल्ली में पाण में वेठो था मुंहिंजी मदद छा कंदव या तव्हां टटोल यार वारे जी मदद छा कंदव तव्हां सांगड़ वारे जी मदद छा कंदव रिहाणे जे बेटा ते परेशान हो हाँ DIG मूंखे चयो साईं मां रिपोर्ट कढां थो मां चवां रिपोर्ट अचे कान थी भला ग़लति आहे सही DIG मूंखे रिपोर्ट त ॾिए न मां लिखी चितो थी पियो वधि में मूंखे मैनेजर सां रिपोर्ट मिलंदी आहे छाकाणि रीडिंग खां पोइ उहो ई फॉरवर्ड कंदा आहिनि 7 ॾींहं 14 ॾींहं महीनो थी वियो 3 महीना थी विया रिपोर्ट कान थी अचे डॉक्टर मूंखां पुछो मुंहिंजे डॉक्टर मूंखे सम्झ में नथो अचे यार रिहाणे डोरो को मसइलो थी वियो आहे या को आचार्य ॾींहुं हुयो रिहाणे जो मेटर ॾिठो सरदुल जो मेटर ॾिठो फेसबुक ते मां ओॾी महिल कॉल करे मुंहिंजो उन टाइम ते इहो हुयो त मुंहिंजी मसइलो ख़राबु थी आहे वर्त रहे हिन जी जान खे ख़तरो आहे हीअ मसइलो थी आहे फेसबुक ते हाणे कमेंट्स अचनि पिया कमेंट जेके मूंखे हाणे एड कई त तव्हांखे मूंखे जवाबु ॾियणो पए न मां 2 माण्हुनि खे ब्लैकमेलर ऐं चीटर हूंदो आहियां उन्हनि जी ज़िंदगी में सदाईं ख़्वारी ख़राबी दलील थिए थी जाए हिकिड़े जेके रिकॉर्डिंग रखनि ॿियो मैसेजिस ते हिकु ॿिए खे ब्लैकमेल कनि पर उन ॾींहुं मूंखे इन जे करे उहा रिकॉर्डिंग रखणी पई जो ऑफिशियल डे न हुयो मुंहिंजे मथां कोई मसइलो थी वञे मां स्पीच कढो हिन सां सांगड़ था ॻाल्हायो पर स्ट्रिक्टली ॻाल्हायो मां जेतिरी माना ऐं सम्झां पियो मूंखे सभई हुन सां ॻाल्हायो मां त हुनजी वाइफ रिकॉर्डिंग रखे हुन मूंखे बैक कॉल कई कि मां DSP खे डेपुट कयो आहे
ॿी का ॻाल्हि न आहे तव्हांखे पाए यानी छाकाणि जेको मामिलो गरम हूंदो आहे न हिकिड़ी शइ अलॻि हूंदी आहे थधो थी वियो ॻाल्हि ख़तमु थी वियो DSP कंटिन्यू मूंखे कॉल कंदो रहियो आख़िरी कॉल हुनजी 4:30 बजे आई 4:45 3:30 बजे अची साईं तव्हां वारो हमरा फ़ोन ई नथो खणे भाऊ जो नंबर बंदि हाणे इन सां छा थियो प्रेशर डाउन थी वियो आख़िर में SP मूंखे कॉल थो करे 7:15 बजे जी साईं DSP वेही उथी वियो हाणे जेको हुकुम जो ॿुधायो उथी वियो त हाणे माना पारो पुटरी वियो न जेका शइ करणी वेही वेठो हाणे मूंखे ॻाल्हि ॿुधायो त हाणे SP खे ॿिए ॾींहं ते आउं कहिड़ी ट्यून करे ॿुधायां तरीक़ो तव्हां ॿुधायो हाणे छा चवां DSP खे को बि DSP खे छिकींदो आहे हाणे SP मां त कॾहिं DSP खे DSP जे यादि करां कल करां इंक्वायरी पाए कोई वञनि या न वञे हुनजी बदली या जेको भाईजान इम्प्रेशन हूंदो आहे फर्स्ट ऑफ ऑल कम्युनिटी वेठी आहे वेठो आहे बाबू समय खां पुछा कयो उहो हिसाब तव्हां वटि SP जो हिकिड़ो चकर का ॿियो चकर हिन जो मीटर घुमी वियो हुन फ़ोन कई SP कि आप इस तरह आप खिदमत करते हो लोगों की आप ये नौजवान ऑफिसर आप ये खिदमत करते हो एक बुढ़िया खड़ी हुई 70 का कदम अगर करना है आप चक्कर काट रही है आपको शर्म नहीं आ रही इनमें शर्म जिन मुझे एक अंदर नहीं आ रहा मुझे लगे तो भेज दिया कर ना DSP हैदराबाद में बहादुर के खिलाफ ठीक है साथियों ना था माइली थी पर ये आदत थी लेकिन जुल्म थियल है SP साहब गोदी में रखे 10-15 मिनट का बैक कॉल करे 30 मिनट में फाइल हो रही है आप WhatsApp नंबर पे भेज दो तो यार असल शे पाण में आ न तव्हां बेटा हाणे इहा ई ॻाल्हि आहे त तव्हां जेका लफ़्ज़ आहिनि मां तव्हां खां 100% मुतफ़िक़ आहियां हीअ जेका असांजी दिले जी बाडी आहे न जेका कश्मीर कदकोट में प्यारी आहे इहे पाण में ठहियल कोन अथई हाणे ग्रुप छा अथई हिकिड़ो एहसान खे कढाइण जे चकर में पर अॼु ताईं मूंखे एहसान फ़ोन न कई आहे त मूंखे हिन मां तकलीफ़ आहे ॾिस जेका ॻाल्हि आहे ॿुधायां एहसान छा चवंदा मूंखे चवंदा बाबा बसि ख़ुदा खे वञी ठाहे इलाइक़े में हाणे मूंखे ॻाल्हि ॿुधाए हाणे मां हुन माण्हू खे हो जेको ॿाहूं ॿधे हुन जी तारीफ़ करे हुन जी गिला कनि ऐं एहसान जॾहिं बि चवंदा न चवंदा मूंखे ॻाल्हि कंदा जॾहिं मां मीर सां था ॻाल्हाए ॿुधाईं यानी भला तूं में उमेद सम्झे थो मां पुछियोमांसि चई कमु कनि पिया सुठो पिया कॾहिं ईअं न चयो ख़राबु था कनि ॾिसो जॾहिं हिकिड़ो माण्हू मीरथन ऐं एहसान तव्हां वटि सोशल मीडिया दादा टाइगर आहिनि तव्हां वटि दिले में तव्हां मञूं या न मञूं इहो तव्हांजी मर्ज़ी एहसान या मीरथन पोस्ट लॻाइनि तव्हांखे 20 मिंट में ख़बर पवंदी केतिरनि माण्हुनि शेयर कयो आहे केतिरनि माण्हुनि कमेंट्स ॾिनो आहे छाकाणि सोशल मीडिया जो दौरु आहे त भाईजन तव्हां उन्हनि गॾिजी ज़रियो ठाहियो न हिक ॿिए जो त इन सां माण्हुनि जो मसइलो हल थिए हीअ जेका शइ थियणी जेका हिन मूंखे चई आहे इहा चवियां पंहिंजे दिले जे सदर खे या डिवीज़न जे प्रेसिडेंट खे हाणे ॻाल्हि इहा आहे तुंहिंजे साम्हूं जी हाणे मां इहा डिवीज़न जे सदर खे इन करे कोन थो मोकिलियां त उहो पाण से वेठो त सॼो दिलो ख़ाली त किलो मां हुजां इहा ॻाल्हि आहे या न आहे ख़ुदा खे अदा मीर सॼो जाइज़ मसलो जाइज़ मसलो आहे जेका शइ आहे ज़िम्मेदारी आहे ज़िम्मेदारी आहे तव्हां वेठा आहियो इन सालनि में इंशाअल्लाह ताला काबतुल्ला रे मुंहं मां पंहिंजी ज़ात लाइ न तोखे कॾहिं फ़ोन कई आहे न को कई सिपाही खे बि न आहे जो पंहिंजी ज़ात लाइ ज़रूरत न आहे सेफ वेठा जेको थी सघे थो इलाइक़े लाइ इदारे लाइ कया ॿियो न शौक़ु कजे ॾिसो मां तव्हांखे ॿुधायां न उहा शइ मां तव्हांखे चई त जेकॾहिं मूंखे ॿ माण्हू नज़र आया त तूं त वेठो ई असां त कोन्हे वेठो न आयो बि कोन्हे न मूंखे फ़ोन कई मूंखे तव्हांखे ख़बर आहे मूंखे घुटननि में सूरु आहे छाकाणि मूंखे पाण खे कॾहिं रस्तो थो न जे मां हलण जो न आहियां जे चओ त पाण खणाए अचां हली वेंदुसि तॾहिं खां मूंखे सूरु पइजी वियो पातनि में वेही मूंखे न को एतिरी ॻाल्हि कान्हे का को मसइलो कोन्हे बाक़ी हाणे रही ॻाल्हि इहा आहे त बाक़ी जेके शयूं आहिनि मां साईं खे चवंदुसि ॿियो तव्हां हली रंगा ते पर पंहिंजी पार्टी जेका आहे कंप्लीट करे जेका सिंधी पार्टी आहे उनखे मक़सद ठीकु आहे अदा मां बि तव्हांखे ॻाल्हि कंदुसि तव्हां पंहिंजा PTCL नंबर हितां जा वठी छॾियो पोइ त हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी आहे रावल बि वेठो आहे PTCL तकनीक बि वेठी आहे जे मैडम देवा बि वेठी आहे तव्हां PTCL नंबर वठो ठीकु आहे असांजा ग्रुप बि ठहियल आहिनि उहे बि WhatsApp आहिनि तव्हां WhatsApp कयो जेका आहे पर पहिरीं शइ तव्हांखे ॿुधायां भली शइ इहा ई आहे त यार जेकॾहिं तव्हां 10 रुपए वारो लिफ़ाफ़ो वठो था न जे दरख़्वास्त विझी कंप्यूटर ते लिखी मोकिलींदा ॿिए ॾींहं तव्हांखे कोई मिली वञे उहा असां लाइ वधीक कारगर हूंदी आहे WhatsApp खां वधीक लिखण में छा आहे लिखी तव्हां जे मोकिले छॾींदमि जेको मसइलो आहे लिखी दरख़्वास्त शनाख़्ती कार्ड जी कापी
ठीक है 20 रुपए जो तव्हां करे हुनखे रजिस्ट्री कराए छॾियो ऑफिस में वठी उहा असांजे लाइ अथेंटिक हूंदी आहे उन लाइ एफिडेविट कराईंदसि उहा त न हूंदी आहे छाकाणि जो पोस्ट ऑफिस जी मोहर हूंदी आहे उहा एफिडेविट हूंदो आहे पाण तंहिंजे करे उहा मोकिले छॾियो त इनशा इहा तकलीफ़ न हाणे तव्हां मूंखे फ़ोन ते ॿुधायो था राति 9 बजे ऐं ॻाल्हि ॿुधायो राति मां पहुतो त मूंखे पंहिंजी माई थधि ॾिनी ऐं पंहिंजे सूरनि में तव्हांखे खणी हर कंहिंजे पंहिंजा सूर तकलीफ़ूं आहिनि डायरिया था थियनि जंहिंजे करे इतारे जे हिसाब सां आऊं 24 आवर हालत आहे इहे जेके शयूं ॾिनियूं आहिनि इहे मां सभिनी जे हवाले कयां थो तव्हां सभिनी सां ॻाल्हायो हीउ मैटर कुझु कोन हुनखे का ॻाल्हि कोन्हे पर असल माण्हू ताईं पहुचनि न तव्हां कंहिं मां कंहिं तव्हां मैडम सभिनी खे कंप्लेन कंदी आहे न वक़्तु तव्हांखे जवाबु मिलियो डायरेक्ट कंप्लेन त ई आहे मूंखे हिकिड़ो माण्हू ॿुधायो वञे कॾहिं कोई जवाबु न मिलियो हुजे अञा मूंखे चवंदा हूंदा ऐं का यादि विसरी वेंदी हूंदी ऐं जॾहिं मां बि हिनखे चवंदुसि या अॼु फ़िलहालु चवंदो यार पुराणे था ॻाल्हाए इहा टेंशन खणी का ज़रूरत न आहे बाक़ी हीअ जेके शयूं जेके तूं चईं थो न असां इन खे इहो जेको मूं सां मैटर थियो आहे न इहो इन ई ॻाल्हि जे करे मां चवणु न पियो चाहियो तो ॻाल्हि खोली आहे छॾे करे थो चवां भाईजान जेसीं ताईं कंहिंखे मुंहुं तोड़ जवाबु न ॾिबो न हाणे जेको सूल आहे जेका मूं ॾिठी आहे तेसीं ताईं असांजी फेवर केरु कोन हाणे मुंहिंजे ख़िलाफ़ु कोटड़ीअ मां ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि मां कोटड़ीअ मां तक असां 12-13 पोस्टूं मुंहिंजे ख़िलाफ़ु लॻियूं पर लॻायूं उन्हनि जिन जे पंहिंजो किरदारु हिकिड़ो सवालिया निशान हिकिड़ी त हुन लॻाई आहे ग्रुप आहे मुरीद छबराणीअ जो उन लॻायूं ॿियो त कोटड़ीअ लॻाइनि भई जेकॾहिं इहे गुनाह आहिनि तहिड़ा गुनाह कंदा रहंदा तव्हां बि असीं बि कयूं अलाह मालिक ॾिसण वारी ज़ात त उनजी आहे न ठीकु आहे बाक़ी इहा त हिकिड़ी हिकमत अमली ठाहियो ऐं वधीक साईं जेको आहे विज़िट कंदो रवाना जेका पोइ असां सूबाई पार्टी ठाहियूं ठीकु आहे ऐं डिवीज़न जी पार्टी ॾिसो साईं यार खे कहिड़ी ख़बर त हाणे हेॾा अचनि था पंहिंजा तालुकात आहिनि तव्हां जॾहिं कश्मीर में वेठा आहियो त शिकारपुर तव्हां सां गॾु आहे घोटकी तव्हां सां टच में जेकमावा तव्हां सां टच में त मां साईं यारनि खे पंहिंजी दादी राय ॾिनी त तव्हां सां बि कोऑर्डिनेशन में रह त जीअं मुख़्तलिफ़ ज़िलनि में वञणु मां आसानी थिए इहो तव्हां पंहिंजी लेवल ते हर ज़िले में ॾेई छॾियो पंहिंजे ज़िला त कंप्लीट कयो ॿियो को कंप्लेन हुजे या का ॻाल्हि हुजे जो इंट्रोडक्शन नालनि सां बि करायो थो वार शुरू ऐं तारुफ़ कराए छॾियो बसि हाणे शुरू में असांजो हुयो हिकिड़ो सिस्टम बि अलॻि रखियलु हुयो बाक़ी पूरी कहानी न ॻाल्हायां राजू खान सोहरियान वाइस प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट कश्मीर असगर चाचर जीएस डिस्ट्रिक्ट कश्मीर बेजान डिस्ट्रिक्ट तालुका आगे फजल मोहम्मद गोलो सिंह डिप्टी जनरल सेक्रेटरी ज़िलो कश्मीर अली अनवर मीरानी नगर ज़िलो कश्मीर अली सोलंकी सिंह डिप्टी जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट सागर एडवोकेट विनोद कुमार टंडो आदम लीगल एडवाइजर सांगड़ राजीव वीर कोटर डिस्ट्रिक्ट चार्ज सांगड़ राम संगेड़ा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सांगड़ अहमद कामरान तालुका टंडवा प्रेसिडेंट जिला कश्मीर तहसील मीटिंग वाले थोड़ा बाद है खबर पैसा दे अंदर मासे ठीक है तव्हां हाणे मर्कज़ खे यानी चेयरमैन साहब खे फ़ोन न कंदो तव्हांजो प्रेसिडेंट तव्हांजो GS यानी डॉक्टर साहब ऐं वकील साहब उन खां पोइ तव्हां कंप्लेंट सेंटर ते मर्कज़ में PTCL ते फ़ोन कंदा साईं खे तंग न कयो इहा महिरबानी कजो जंहिं बि तंग कयो न त पोइ हितां बि तव्हांजो नंबर न करियो 0302 307 1873 302 307
187 ये कई कानून थे वीचारे 309 मर्डर जो 307 पुराने दौर फॾे जो 187 कार्रवाई थी है जेके रूप से भॼी वेंदा सब सेक्शन के मुंहिंजा नंबर तव्हां सॼो नोट या लिखणा करा 302 307 1873 निसार शामिल जो न हुजे भले लिखे बाक़ी कंप्लेन ॾेई वञो बाक़ी तव्हां डायरेक्टर सां जेको आहे कंप्लेन जे हिसाब सां बि इहो बहितर कमु थी वियो ईअं कोन्हे को ज़ाती तालुकात मतिलबु इहो ऑर्गेनाइज़ेशन जे हिसाब सां तव्हां 24 आवर स्टाफ कयो बाक़ी साईं सां तव्हांखे एॾो प्यार आहे त भली ॻाल्हि आहे मसलो कोन्हे साईं सां प्यार आहे सही असांजो ॾिसो मां असलो इहो आहे त प्यार इहो आहे त पहिरीं त मूंखे तव्हां इहो जज़्बो ॾेखारियो त जेके शयूं पोस्टूं लॻियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ पोस्टूं लॻायो ऐं ॿी ॻाल्हि सही पंहिंजी इच्छा जे जो जेका बि पोस्ट हले थी उनखे पढ़ो उनखे लाइक करो या तव्हांखे ॾिसो तव्हांजी सम्झ में अचे थी उन कमेंट्स कयो शेयर करियो त दुनिया अॻियां ख़बर पए त हिननि जा के मेंबर आहिनि अच्छा आख़िर में सर एच आर जे डी ते न्यूज़ ते थोरो ॻाल्हाईंदासीं त थोरो कमु रहे मुझे थोरो अर्ज़ु आहे हाँ डिप्टी जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट सागर अली सोलंकी सब खां पहिरीं तव्हां मेडिकल स्टोर जो से मसलो तव्हांजे शहर नवाबशाह में थियो ठीकु आहे DHO मूंखे घुरायो स्टोर वारे खे चयो ट्रक इंस्पेक्टर अॻु में हुननि सलाह करे उहे शयूं हटाए बाद में माना मूंखे हिकिड़ो जहिड़ो लॉलीपॉप ॾेई मोटाए छॾियो हुनखे फ़ोन थियो मैडम खे हेडमास्टर वारो केस में ॿुधायो सम्झायो आहे उहो ठीकु आहे अलॻि आहे कल मूं HRJDO शहदादपुर ते हिकिड़ी पोस्ट रखी आहे ॾांदनि जी रेस जी जंहिंमें करोड़ रुपयनि जो जुआ थींदो आहे खॾड़ो पुलिस जी निगरानी में ठीकु आहे उनजा फुटेज मूं वरिता अंदरि मूंखे फुटेज में वञणु कोन ॾिनो ऐं मूं ॾिठो जेकॾहिं आउं वधीक इहा कंदुसि त कुटींदा मूंखे ज़ाहिर आहे सवनि जी ॻाल्हि ऐं उन में ॿी ॻाल्हि आहे साईं जंहिं शहर में आउं रहां थो उन शहर में आउं पीपल्स पार्टी जो वर्कर हुउसि पहिरीं फंक्शनल लीग जो बाद में पीपल्स पार्टी में अचण जे करे मुंहिंजे पाड़े वारा मुंहिंजा दुश्मन थी विया कटर फ़क़ीर जमायत जा माना हुर जमायत जा माण्हू हुआ ठीकु आहे उन खां अलावा जॾहिं मूं सोशल वर्क शुरू कयो त पार्टी जा माण्हू बि मुंहिंजा दुश्मन थी विया आहिनि ऐं महसूसु कयां थो 2-3 महीना अॻु में मुंहिंजे वाले साहिब जी डेथ थी चुकी आहे पर अब्बासी साहिबु आहे मूंखे इहो आसिरो आहे माना जेको आहे मुंहिंजे वाले साहिब जी डेथ न आहे दिली ॻाल्हि आहे ऐं ॿी ॻाल्हि आहे वर्कर जी प्रोटेक्शन लाइ छा आहे माना जेकॾहिं फ़र्ज़ु कयो पंहिंजे हक़ में तालुके में वर्क कयां थो पुलिस बि दुश्मन आहे ॿिया जेके माना इदारा हेल्थ आहे या को बि सरकारी निम सरकारी इदारो आहे उहो ज़ाहिर आहे माना दुश्मन आहे डिस्ट्रिक्ट एजुकेशन DHO सां माना जहिड़ी दुश्मनी हले पई DHO सांगड़ सां माना हाणे जेकॾहिं अलाह न करे इदारे जेके वर्कर ते का FIR थिए थी का कंप्लेन थिए थी कंहिं बि क़िस्म जी पोइ इदारो माना हुनजी कहिड़ी मुआवनत कंदो इहो थोरो मूंखे क्लियर कजो थोड़ो तो जवाब देना भाई आप खड़े हो जाओ आपने सीधी दुश्मनी ले ली है जी सर धमकी के अलावा कुछ कर सके तुम्हारा पता कब देता इतना तक कमजोर ना ही देते पहले उसको क्यों टेंशन मां ये ना है जेकर मुद्दे थियो है तो वो पूरी प्लान हुयो उन में पोयां हौसलो ॾिठो पर अल्लाह पाक जे तरफ़ खां ये फ़रिश्तो थी जेॾी महिल पहुतो हमरा त उहे प्रोटेक्शन कुझु ई न वारो ॿुधाए कुदरती प्रोटेक्शन ठीकु आहे पर सही ॻाल्हि इहा आहे त वेठो आहे हिन जे लाइ मूंखे DIG जो कॉम्प्रोमाइज़ करे SP जो कॉम्प्रोमाइज़ करे मुंहिंजो तूं रिपोर्ट ई कापी मोकिलियो एतिरा कमज़ोर कोन आहियूं न मुंहिंजा माण्हू ग़लति कमु कनि था न सोशल वर्कर को बि कमु करे थो पर हितां खां वठी इस्लाम कोर्ट जा माण्हू हूंदो न वाह बाबा थी हुनजी बग़ैर कंहिं ॻाल्हि जी मदद कई हूंदी इहो तव्हांखे टेंशन खणण जी ज़रूरत न आहे हा बाक़ी रही एतिरो तव्हांखे ॿुधायूं त असां हिते स्ट्रांग वेठा आहियूं स्ट्रांग छाजे करे असां कानून में हथ आहिनि ऐं कानूनी कमु करणु चाहियूं था अॼु बि जेकॾहिं थुरकुलू थी वेठा आहियूं न उनजो मक़सदु इहो आहे त असां कानून खे फॉलो कंदा आहियूं हुननि कानून खे फॉलो न कयो तंहिंजे करे हू ज़लील ख़्वार आहे हिकिड़ी तो ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा त रही ॻाल्हि नेकी जो कमु कंदे न कोई घटि कुतरा पोयां लॻंदे नेकी जे कम में इन ध्यानु न ॾे हा बाक़ी रही ॻाल्हि तोखे जेका अंदेशो आहे उनजे लाइ बि एप्लीकेशन असांखे मूव करे त उहा असां हायर अथॉरिटी खे मोकिले छॾी ख़ुदा न खां सुभाणे का हरकत कनि त उन में असांखे उहा कमी उनजे लाइ जेका तव्हांखे को ज़रूरत हुजे हा जेके तहफ़ुज़ात उहे हुजनि उहो मूंखे ॾेई छॾ ऐं तुंहिंजी प्रोटेक्शन ऐं मां प्रोटेक्शन तोखे डायरेक्ट ST खां वठाए ॾींदुसि इन करे असांजी 22 करोड़ थियण में पर तोखे डायरेक्ट प्रोटेक्शन वठाए ॾींदुसि प्रोटेक्शन तुंहिंजी अची वेंदी जिन का भी खतरो आहे नाला नथो ॿी तरफ़ चवंदासीं कुझु माण्हू तोखां पाण ई बयानु जहिड़ा माण्हू साईं रुमाली ॻाल्हि आहे जॾहिं करे अहिड़ी स्पॉट तंहिं करे उहा शइ चवंदो आहे पाण करे छॾींदा उहो एप्लीकेशन ॾेई करे करे वठंदासीं बाक़ी इन ॻाल्हि जो टेंशन न खण ऐं तोखे ॿुधायो न
त हीअ जॾहिं वाक़ियो थियो त मुंहिंजे ज़हन में न हो त हाणे जॾहिं मोबाइल बि हलिया न कयां छा तो जो प्रोटेक्शन अची वई पाण डायरेक्ट ट्रांसफर कई अलाह पाक ते हाणे मां तो एग्जाम्पल थो चवां तूं हिन ॻाल्हि का ना आऊं इस द वर्कर वर्कर है तो मूंखे चईंदो ऐं सीओ या कंहिंखे चवां मां तोखे एग्जाम्पल इहो ॾिनो आहे न एग्जाम्पल तो साईं वारे मां सम्झ त साईं विज़िट ते वञे थो उते हुनखे जेको आहे सो घेराव करे विहारियो वञे थो चांहि पीआरी वञे थी आख़िर में पुलिस खे घुरायो वञे थो त बताखोरी आहे पर मक़सद ये कम थींदा रहंदा ऐसे इन्हीं जे खिलाफ असां इन करे या पान रखी पोस्ट असां पंहिंजे हिसाब सां हिकिड़ी हदबी तौर ते रखी तव्हांजे हक़ में असल मसइले जी असांखे ख़बर पवंदी इन जे करे असां तव्हांजे हक़ में या तव्हांजे मुखालफ़नि खे असां कमेंट न कया मूंखे ॻाल्हि ॿुधो न हाणे तव्हां इन इशू खे उन नमूने सां जीअं हुयो जेको तव्हां ॿुधो टीपरी फलाणो तव्हांखे ख़बर आहे त साईं हुन इलाइक़े में रहियो आहे ऐं साईं क़ुर्बानियूं बि ॾिनियूं आहिनि ठीकु है असल छा आहे न जिथे उतारकी निज़ाम हूंदो आहे न वॾे को निज़ाम हूंदो आहे ऐं हिते बाक़ी उहो निज़ाम पियो हले कोटरी में पर तक़रीबन सिंध में ईअं ई आहे मां उनजी ऑडियो वीडियो रिकॉर्डिंग कढी मां तव्हां खां पुछो त मां त वाक़ई कयो मुंहिंजा ई पैसा मुंहिंजे पोयां लॻा पर मां जेॾीमहिल हिकिड़ो साहब ई आयो हुनखे हिते कैमरा लॻी पई हुजे त मूं वटि हिकिड़ो एडिटर साहब आहे हुन खां पुछो कैमरा खणी अचे ॾेढ 2 लख रुपए कैमरा आहे मुंहिंजे इदारे जो कान ॾींदुसि मुंहिंजे पघार कान मूंखे तव्हां खां पुछां थो त अवल उहो जेको मुंहिंजे लाइ एतिरी ख़बर छॾे थो इशू बणाए थो मुंहिंजो मौक़िफ़ नथो वठे अवल इहो त ॿुधाई 2 लख जी कैमरा आंदई किथां पेंट पाए पहुतो किथां ॾिसो हिकिड़ी प्री प्लानिंग जी शइ हुई जेको पाण कुझु ॾींहं अवल पंहिंजे चैनल ते बि छॾियो पोस्ट कयो हुयो हुन डॉक्टर साहब खां माल वठंदा हाणे मूंखे ॻाल्हि ॿुधाए भला इहो मूं ग़लति कयो या सही कयो मूंखे त राति जो 3 बजे में पर हाणे मूंखे 8 बजे ख़बर पई शाम जो त आवाज़ सामान छॾे आहे 8 बजे शाम जो जेको आहे राति जो पोस्ट पियो आहे सुबुह जो हलिणो हाणे ॻाल्हि ॿुधाए घणा कलाक सुबुह में सुबुह 9 बजे वञे पहुचे घणा कलाक सुठे इहो आयो किथां के को संडे टोने टंगियो पियो तव्हां वेठो जे तव्हां टंगियल हुजे मां टंगियल हुजे में मखियूं हुयूं जीत हुया टेस्टी सुपारियूं लॻी पियूं भाईजान रही ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं गवर्नमेंट जे कोस घर में अहिड़ी शइ पवयल हूंदी त ज़रूरु के हथ हूंदा ठीकु है तो अहिड़ियूं हरकतूं असां खोड़ कयूं ऐं ॿियो हिन में असांजे कुझु ऑर्गनाइज़ेशन हाणे तव्हां त वाक़ई कहिड़ा दोस्त मुलविस आहिनि जेके कोटड़ीअ आहिनि तव्हां त ॾिठो त ग्रुप ई हिकिड़ो आहे लफ़्ज़ हिकिड़ो पियो थिए जेके आख़िर में ज़ातूं पढ़ी था सम्झी वञो हा बसि पाण सां गॾु रहिया आहिनि हाणे मां तव्हांखे छा ॿुधायां हाणे रही ॻाल्हि हा मूं हुननि खे फ़ोन कयो पंहिंजी ऑर्गनाइज़ेशन हलाए मूं त कंहिंखे फ़ोन थो कयां मूं कॾहिं तव्हांखे चयो आहे त तव्हां हुनखे हथ न ॾियो मूं तव्हां कॾहिं चयो आहे तव्हां हुन खिलाफ़ पोस्ट करो पंहिंजो कम जो कोई कनि बसि हिकिड़ो ॿियो अर्ज़ु आहे जेकॾहिं तव्हां व्हाट्सअप ग्रुप ठाहियो न पंहिंजा जेके कहिड़ो ह्यूमन राइट्स जो जेको आबिद फ़कीर ठाहियो उहो न हुन में आउं एड कोन थो लाइ बाबा HRJD सिंधी नाले सां आहे अच्छा जेके असां नंबर हीअं आहिनि जेके तव्हांजा हीअं कार्ड ठहिया हा उन में ॾिसो तव्हां सां इहो मसइलो थिए या कंहिं बि वर्कर सां हू वरी व्हाट्सअप जे ज़रिए उन पोस्ट जी कापी असांखे ॾिए भई हिनखे वधि खां वधि शेयर करिणो आहे HRJD सिंध ठहियल आहे जेको मूं वटि ई हलंदी आहे जो केरु माल करे ॿिए फिलहाल हलाईंदो आहे HRJD न्यूज़ असांजी ठहियल आहे ॿिए मुंहिंजे नंबर ते जंहिंते न्यूज़ रिपोर्ट को ठीकु है हाणे नई ॻाल्हि मूं वारी मोबाइल ते रही त ग्रुप करे वेंदा ठीकु है कोई उहो त पोइ हिते आहे इन खे थोरो इशूस बुखार जो थोरो जेको आहे हिनखे थोरो हुन सां त बाक़ी हुकुम प्लाट सीमा वरितो मुगल खां 3000 फुट उन 1500 फुट जेको पप्पू जकराणी इंस्टॉलमेंट लोन विकियो 1500 ॿिए खिलजी विकियो 3000 फुट जो खातो ठहियो उहो वरितो मुगल खां वरितो मां हाणे उन ते वरी उहो कब्ज़ो करे थो इंस्टॉलमेंट ते दाऊं थो करे मुंहिंजो आहे ॿुधायां साईं तव्हांखे इंस्टॉलमेंट 1500 फुट उनजो हुयो 1500 फुट ॿिए जो हुयो 3000 फुट उन विकियो सुमरे खे सुमरे खां वरितो मुगल खां वरितो मां बराबरि करायोसीं त हुन चयो त प्लाट मुंहिंजो आहे उहो जकराणी आहे साईं नालो छा अथव शबीर अहमद कहिड़ी जॻह ते वेंदो आहे उपचार करियो उपचार कार ऑफिस केसरी मां
जानवर द्वारा कम प्रोटेक्शन जला सिकल सा कहते हैं एडुकेशन डॉट बैठी है को मसलो थे को वरी ॻाल्हि आहे तव्हां खे त कुझु चल के सागड़ के तव्हां तव्हां तव्हांजो रात दिन ॾिसो कि हाणे तव्हां सभिनी सां रुगो रात दिन हाणे तव्हां सभिनी सां आहियो तव्हां सभिनी कम कयो का ह्यूमन राइट्स जो असुल शइ त साईं तव्हां सां बदलंदो ई ह्यूमन राइट्स जो कमु जेको हूंदो फलाई कमु जेको हूंदो हुन में साईं तव्हां खां फी न हूंदी बाक़ी प्राइवेट कमु जेको हूंदो हुन में साईं जेका फी हूंदी तव्हांखे एड करणी पवंदी साईं सही आहे न फलाई कम में को साईं तव्हां खां फी ठीक है ना बदल गयो वो जो को नथी वारो खाओ